शेर का बच्चा शेर, शीहन जी औलाद शीह, जे हंध जे मथा मुड़सन जा जिगर पिया था पाणी थियनि, उते नंढा बचड़ा अबे ये मां खाए मामा खां पहिरीं पई बाहुबली मोकल था घुरनि। हिकु नंग जहिड़ानि जा 10 वरे जो 11 वरे जा बुढ़ड़ा मासूम हिनखे मां कीअं हिते जंग जी मोकल ॾींदुसि, पाह में खुरे में हिकु मां कीअं उछलाईंदुसि, मां बि तिन हेठि अंदर में दिलि रखां थो, बच्चा मूंखे पिड़ी हिन खां वधीक मूंखे केरु ईअं न करादी शई नादा। जेकॾहिं बीबी ख़ातून जन्नत जो नंग सुञाणे त मूंखे मोकल ॾे। मां वटि बाबो साईं कोन्हे, तो वटि मेड़ खणी अचां। मां साईं कान्हे जेका तो वटि मेड़ खणी अचां त मुंहिंजी कुर्बानी क़बूल कर। अदो इमाम हसन साईं बि कोन्हे हिते जो मां उन्हीअ खे चवां त तूं मेड़ करंदा खे मञाए। अञा बीबी सां ॻाल्हायो पियो थिए, ॿई नींगरड़ा पोथूं अॼु मामे जे पेर ते नंढड़ा नंढड़ा एतिरा पेर ते। मामा साईं असां इन ॻाल्हि जा हुआसीं त तो ते दुश्मन हमला कनि, असां ॾिसो वेठा असां तोखे ॿाहिरूं ॿधूं था, हथ जोड़ूं था, मामा असांखे मोकल ॾे त दुश्मननि खे असीं चङी तरह को ज़ाइको चखायूं न। शेर का बच्चा शेर, शीहन जी औलाद शीह, जे हंध जे मथा मुड़सन जा जिगर पिया था पाणी थियनि, उते नंढा बचड़ा अबे ये मां खाए मामा खां पहिरीं पई बाहुबली मोकल था घुरनि। ऐं नौजवान तबिको अहल इस्लाम जो, मां तव्हांखे वरी पारत कंदुसि त तव्हां वटि मोहम्मद आउन में का तव्हांजे वास्ते पैरवी जो को सबक़ कोन्हे। जेकॾहिं मोहम्मद आउन जा तव्हां मुरीद आहियो ऐं तव्हां उन्हनि शहज़ादनि जे हक़ ते सम्झो था ऐं उन्हनि अहल बैतनि जे वास्ते जिन जे वास्ते साईं फरमाए विया आहिनि त क़ुरान शरीफ़ अहल बैत छॾियो थो वञा, ॿई गॾूं था मूं सां, लईयत फर्क़ हिक ॿिए खे न फिटी कंदा। जेकॾहिं इन्हनि खे तव्हां वठंदो त तव्हांखे इहे ॿई मां वटि पहुचाए ॾींदो। सचा सचा मुंहिंजा अहल बैत इहे जेके क़ुरान शरीफ़ पढ़ंदा विया, क़ुरान शरीफ़ पढ़ंदा विया, रब करीम जो कसम आहे त सही सनद सां आहे कूफे जे घेटनि में हज़रत इमाम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक नेज़े ते चाढ़े ऐं घुमायूं पिए। उते मथे माण्हू तमाशबीन के बीठा, उन तमाशबीननि ॿुधो हज़रत इमाम साईं रज़ी अल्लाह ताला जे मथे मुबारक मंझां क़ुरान शरीफ़ जी तिलावत ॿुधो त मथे थींदी पिए वई। इहो आहे लईयत फर्क़ आहे त इहे हुजूर जो फरमूदो त क़ुरान शरीफ़ मजाल बैत जुदा ई न थींदा। जे हाणे को अहल बैत उन खां जुदा वञे त बाहूं ॿधी ऐं ताज़ीम करे छॾिजांइ, छो त अहल बैत सॾाए थो, बाक़ी पोइ तो न वञिजांइ, छो क़ुरान शरीफ़ खां ॿिए पासे ते वञे त तोखे क़ुरान शरीफ़ खे फिटी नाहे करणो, बाक़ी हुनजी बेइज़ती करणी नाहे। पर हे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां मसालो, जेकॾहिं ख़बर बि पई त हे अहल बैत नाहे, सदाए अहल बैत थो पर अहल बैत नाहे, मुर्शिदन करीमन जो हुकुम आहे त उनजी बि ताज़ीम करे छॾ। बेइज़ती जे नतीजा न चइजांइ त तूं माची नाहे। हा मां पंहिंजे अखियुनि सां पीछे खे ॾिठो हिकिड़े माछी शख़्स जे, हुनजे मथां पाण हुनखे ताज़ीम ॾियनि, कुर्सियुनि ते विहारनि, नज़र ॾियनि, ख़ासि मानियूं खाराइनि, संदन फर्ज़ंद पियो पोइ चवे रूबरा त हुन बि न अर्ज़ु कयो साईं या पता अला छा नालो साईं किबला हे फिलाणो माछी न जो असांजो महू विचारे वियो आहे। पाण फरमायो बा मां सुञाणा थो पर ॾिस त नालो कंहिंजो विझी आयो आहे, इज़त करे छॾ, ढक ढक
सॼे अहल बैतन जी तारीख़ पढ़ी ॾिसंदे, सॼी तारीख़ ते पढ़ी ॾिसंदे त हिक ॿिए खां अॻु में हुजूर वटां मोकिलण क़ुर्बानी जे वास्ते पंहिंजा मथां तरी ते रखी विया। पोइ इन्हनि खे चइबो थिए लाचारा न मुंहिंजा बाबा, इहो सबक़ मिलियल हो जन शख़्सन जो ईमान अंदर कल्ब में आहे, इहे मौत खां डिॼण वारा न आहिनि। मौत अल्लाह पाक जे रस्ते में अचे ईद आहिनि, वास्ते ईद जा भी कौम अॼु मां तोखे कानून कुलियो ॿुधाए थो छॾियां, जा भी कौम सिर्फ़ पंहिंजो प्यारो करे मज़हब ऐं मिलत ऐं इस्लाम ऐं अल्लाह पाक मुंहिंजो हबीब करीम सर सां कोड़ो करे, इन कौम जे मथां लानत पवंदी, पराई ग़ुलामियूं ॾींदा, इनखे दुश्मननि जे हथां कुते जी मौत मरंदा। ऐं जे मैदान में त पोइ शहीदनि जी मौत न आहे, अल्लाह पाक जो कसम आहे, मौत न आहे। ही वाक़ियात अल्लाह पाक जल शान मनवालू जेका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवेली मुबारक मञा असांखे सबक़ मोकिलियो आहे, इहो तव्हां असांजे वास्ते डाक मंझंदि जे सिज वांगुरु रोशन। कंहिं ख़ालिक न आहे त ताक़त एॾी हूंदे बि हे कुर्बानी, एॾी ताक़त हूंदे बि सिरनि मुबारकनि ॾियण जे वास्ते ईअं हलिया आहिनि जीअं हज़रत उबैदत रज़ी अल्लाह ताला अन्हु बिन जर्राह न्यापो मोकिलियो हुई कंहिं ईरान जे बादशाह ॾे, कासिद मोकिलियईंसि, उन में ख़त लिखी मोकिलियईं त ऐं ईरान जा बादशाह मजूसी आहे, हे मुंहिंजो ख़त तोॾे अचे थो, टिन ॻाल्हियुनि में तूं मुख़्तार आहे, अस्लिम तुस्लम, मुस्लमान थी ॿई जहान सलामती जा लिखी ॾियनि। हा हुजूर जो नाइब थी आयो आहियां, वटि बेश्त मूंखां भई ना भई त जे इनकार करे मुस्लमान न थींदे त आतूना जिज़यतन अन यदीम व अंतुम साग़िरून, जो हीअं करे अचे आॾो झलियो असां मथूं हथ करे हीअं खणंदासीं, हीअं बि न ॾींदो, फ़ौरी सां ॾियो, हा हेठों थी ॾियो। इस्लाम मथे आहे, इस्लाम यालू वला युला अलैहि, कोन को गालिब थींदो इस्लाम जे मथां।